पाकिस्तान ऐं चीन हमेशह हिक ॿिए जे बुनियादी मफ़ादनि जो तहफ़ुज़ कयो आहे। ॿी तरफ़े लाॻापन कई सफ़ारती ऐं अवामी हिमायत हासिल आहे। चीन सां दोस्ती पाकिस्तान जे परॾेही पॉलिसी जो थंभ आहे। तरक़ी हासिल करणु पाकिस्तान ऐं चीन जो गॾियल ख़्वाब आहे। गवादर पोर्ट जी तामीर चीन तरफ़ां अज़ीम तोहफ़ो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो पाक चीन सफ़ारती लाॻापन जा 75 साल मुकमल थियण ते इस्लामाबाद में थियल तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह वन चाइना पॉलिसी जी हिमायत कई आहे। पाकिस्तान पहिरियों मुस्लमान मुल्क हो जंहिं चीन खे तस्लीम कयो। पाकिस्तान हर मुश्किल वक़्त में चीन जे साथ जी वाखाण कई। तक़रीब में 75 सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पाकिस्तान ऐं चीन जे सफ़ारती लाॻापन जा 75 साल मुकमल थियण ते चीनी क़यादत ऐं अवाम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त पाक चीन लाॻापा गॾियल एतमाद स्ट्रेटेजिक सहकार ऐं अणटुट दोस्तीअ जो रोशन मिसाल आहिनि। बदिलजंदड़ इलाक़ाई ऐं आलमी हालतुनि बावजूदि पाकिस्तान ऐं चीन हमेशह ॿधीअ सां गॾु बीठा रहिया आहिनि। पाक चीन स्ट्रेटेजिक सहकार ते ॿधल भाईवारी इलाइक़े में अमन इस्तेहकाम ऐं तरक़ी जे लाइ अहम संग मेल आहे। पाकिस्तान जो अवाम पाक चीन मिसाली दोस्ती ते फ़ख़ुरु कनि था। जनरल हेडक्वार्टर में पाक फौजी ऑफिसरनि ऐं जवाननि खे अस्करी एज़ाज़ ॾियण जी तक़रीब। ISPR मूजिबि 50 सितारा इम्तियाज़ ऐं 12 तमग़ा बसालत समेत मुख़्तलिफ़ एज़ाज़ ॾिना विया। फील्ड मार्शल शहीदनि जे वारसनि ऑफिसरनि ऐं जवाननि खे एज़ाज़ सां नवाज़ियो। ऑपरेशन में गैर मामूली बहादुरी ऐं वतन जे लाइ नुमाया ख़िदमतुनि जे एतिराफ़ में एज़ाज़ ॾिना विया। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त शहीद ऐं गाज़ी क़ौम जो लाज़वाल फ़ख़ुरु आहिनि। शहीदनि जी इज़त ऐं क़ुर्बानी हर पाकिस्तान जे लाइ मुक़दस अमानत आहे। वतन जो अमुन अमान शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानीनि ऐं लाज़वाल अज़म जो सबबु आहे। पाक चीन इक़्तिसादी राहदारी ॿिन्ही मुल्कनि खे वेझो आणे रही आहे। बांग्लादेश सां असांजा लाॻापा अॻिते वधी रहिया आहिनि। आलमी इदारनि जो एहतराम ऐं उन्हनि ते अमल आलमी अमुन जी ज़मानत आहे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार रियासत तौर ते पंहिंजी आलमी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रहियो आहे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो क़ानून वारी बाज़ार जे इंतिज़ाम हेठि आलमी तरबियती प्रोग्राम जी पुॼाणी वारी तक़रीब खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान अमरीका ईरान विच में 47 सालनि खां पोइ टियाकड़ी तौरु ॻाल्हियूं करायूं ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में जंगबंदी मुमकिन थी। पाकिस्तान छिकताण जे पाइदार हल जे लाइ सफ़ारती कोशिशूं जारी रखंदो। अठावीह तरमीम बाबति वफ़ाक़ को बि राब्तो न कयो आहे। PP हमेशह अवामी भलाई जी तरमीमुनि ते हिमायत कई आहे। 28 तरमीम अचण खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। PP नज़रियाती मौक़िफ़ तहत तरमीमुनि जी हिमायत कंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त कणिक जे ज़ख़ीरे ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कार्रवाई जो मक़सदु सस्तो अटो फ़राहम करणु आहे। सिंध हुकूमत औरतुनि खे पाण भरो खाइण ते यकीन रखे थी। सिंध वाहिद सूबो आहे जिते औरतुनि खे मुफ़्त में स्कूटी ॾिनी पई वञे। हैदराबाद में 23 मई ते औरतुनि खे पिंक स्कूटियूं ॾिनियूं वेंदियूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां मुलाक़ात। ईरानी ख़बरूं इदारे मूजिबि मुलाक़ात में ॿितरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मोहसिन नक़वी गुज़िरियल ॾींहुं ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान समेत आला सिविल ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं हुयूं। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका तरफ़ां नयूं तजवीज़ूं मिलियूं आहिनि। ईरान तजवीज़ुनि जो तफ़सीली जाइज़ो वठी रहियो आहे। ॿिन्ही मुल्कनि जे विच में ॻाल्हियूं पाकिस्तानी टैकड़नि ज़रिए जारी आहिनि। अमरीका खे नेक नियती साबित करणी पवंदी। ईरान सामूंडी जहाज़नि ख़िलाफ़ कार्रवायूं करणियूं पवंदियूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी हिन वक़्तु बि ईरान में मौजूदु आहे त जीअं ॿिन्ही मुल्कनि विच में पैगामनि जी ॾे वठि में सहूलियत फ़राहम करे सघिजे। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े एस्पनबाम में ऑपरेशन 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ॻुझी इतलाह ते एस्पनबाम में ऑपरेशन कयो। ऑपरेशन में अहम ख़ारजी उमर उर्फ़ जानवीर समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। ख़ारजी उमर उर्फ़ जानवीर ते 30 लख रुपया इनाम रखियलु पियो। मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्दी जे केतिरनि ई कारवाइनि में मुलविस हुआ।
सिंध काबीना तरक्याती इंतजामी ऐं अवामी भलाई के मनसूबन की मंजूरी ॾेई छॾी। सिहत के शोबे में कानूनी ऐं इंतजामी सुधारन जो फैसलो। जनाब पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर ऐं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ लाइ ऑपरेशन एंड मैनेजमेंट एक्ट 2025 के मुसवदे की मंजूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठि काबीना इजलास में वफ़ाक़ खां मुंतकिल थियल तिबी इदारनि के इंतजाम के लिए नऊं कानूनी फ्रेमवर्क मंजूर। GPMC ऐं NICH के लिए एग्जीक्यूटिव डायरेक्टर की मुक़ररी जा क़ायदा तय कया पिया। सिंध सेफ बिल्डिंग ट्रांसपोर्टेशन तरमीमी एक्ट 2026 की मंजूरी। सिंध पोस्ट ग्रेजुएट रेजिडेंसी पॉलिसी 2026 लागू करने की मंजूरी ॾिनी वई। समूरन मेडिकल यूनिवर्सिटियुनि के लिए गडियल पोस्ट ग्रेजुएट दाख़िला निज़ाम लागू कयो वेंदो। काबीना के फाइनेंस कमेटी 91 करोड़ 61,40,000 रुपयन का वधिक इजाफी ग्रांट मंजूर कर छॾी। इजाफी फंड सिंध के जेलर में कैदियुनि के खुराक की ज़रूरतन के लिए मुख़्तस किया पिया। सखर में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो विजिलेंस एंड रिक्रिएशनल पार्क के अपग्रेड करने जो फैसलो। पार्क मनसूबो सिंध इंस्टीट्यूट ऑफ कार्डियो वेस्कुलर डिजीज़ भरसां तामीर थींदो। मनसूबे के गडियल लागत 22 करोड़ 85 लाख रुपया मुक़रर। मीर मासूम शाह लाइब्रेरी सखर में औरतुन के लिए ख़ुसूसी ब्लॉक कायम करने की मंजूरी ॾिनी वई। सखर डिवीज़न के तरक्याती मनसूबन की गडियल लागत 33 करोड़ 88 लाख 46,000 रुपयन ताईं पहुंची वई। सिंध काबीना सालियानी माहिगिरी पाबंदी में 15 ॾींहनि की नरमी की मंजूरी ॾेई छॾी। 1 जून का 15 जून ताईं माहिगिरनि की इजाज़त हूंदी। वॾे वज़ीर हिदायत कई है तरक्याती मनसूबन वक्त सिर मुकम्मल करण के यकीनी बनायो वञे। वफाकी हुकूमत पारा आर्ज़म बहाली और खुसूसी तालीम में सिंध के क़यादत जो तारीख़ी एतराफ़ अगभराई है। वफाकी हुकूमत इस्लामाबाद में आर्ज़म सेंटर ऑफ एक्सीलेंस के क़याम के लिए CR सिंध का सहकार तलब किया है। सिंध काबीना DAPD डिपार्टमेंट के वफाकी हुकूमत से मुफाहमती यादाश्त सहन की मंजूरी ॾेई छॾी है। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो एक्स ते पैगाम। संदन चवण है तो खुसूसी मानू की सार संभाल पेशवरानी तरबियत और आर्ज़म सर्विस के शोबे में सिंध के कामयाब और जामिया मॉडल जो एतराफ़ किया वियो है। रड़की में खिंदुन के रूहानी पेशवा और रड़की दरबार के गादी नशीन सुनत सादराम जो आखिरी रस्मूं था। रड़की और बेन इलाकन में सोग छायल। हिंदू बिरादरी जा हज़ारे मानू रड़की दरबार पहुतल। सुनत सादराम सिंगापुर में लाडानो कर पियो। पखो में संगावती मामले था हथियारबंदन की फायरिंग में 2 फायर क़त्ल। हथियारबंदन फायरिंग करे मुजम्मिल मेयो के क़त्ल करे छॾियो। गोलियूं लॻण सबब मक़तूल जो भाउ नदीम अली मेयो ज़ख़्मी थी वियो। अस्पताल में फोत। मक़तूल भाइरनि जे भाउ काशिम मेयो कुछ ॾींहं अॻु मुगेरी बिरादरी के नारीअ सां पसंदि जो परणो कयो हो। घरू सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पखे में 2 भाइरनि के क़त्ल जो नोटिस वरितो। DIG लाड़काणू और SSP कंबर शहदाद कोट का रिपोर्ट तलब। जवाबदारनि के गिरफ़्तार करने की हिदायत। उमरकोट भरसा गोठ ओताक जमील मरी में चाची और भाइटे जा वण में टंगियल लाश। जिया ज़ाल सोरतो कोली और नौजवान भूरो कोली जा वण में टंगियल लाश मिलिया। पुलिस लाश खणा अस्पताल मुंतकिल करे छॾिया।